الحمدلله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم وخطابه المبين أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والضحى والليل إذا سجى ما ودعك ربك وما قلى وللآخرة خير لك من الأولى ولسوف يعطيك ربك فترضى صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सभी मुझे महबूब दुरूद शरीफ करके पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बाबा गंजी सभी महबूब बाबा तसा आई बड़ी आवाज से पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
बंदा ए परवरदिगार उम्मत अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्तदारे चार यारम ताबे औलादे अली मज़हबे हनफिया दारम मिल्लत हजरत खलील खाक पाए गौस आज़म ज़ेर साया हर वली जहाँ ज़िक्र हबीब होता है जहाँ ज़िक्र हबीब होता है वहाँ खुदा भी करीब होता है। उस महफिल में बैठने वाला बंदा बड़ा खुश नसीब होता है। जो नबी के करीब होते हैं जो नबी के करीब होते हैं वो खुदा के हबीब होते हैं। जो नबी के करीब होते हैं वो खुदा के हबीब होते हैं। जो सजाते हैं मिलाद मुस्तफा महफिल वो तो बड़े खुश नसीब होते हैं। सिंध जो सरताज सोनू शाह अब्दुल लतीफ मिठाई रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद तो फरमाए तबारो जा बियाब घना पर जाओ जा मुपनो बारो चा बियाब घना पर जाओ जा मुपनो थी वस वनकार में ऐं कुफ्र थियो किनो आगे आरी जा मखे सारो डे होडनो ओ जिते पुनल जा मुपनो उते नाहे जाय जतन जी। आशिक तो फरमाए तहत ताजत वंगर सबई आया अलैहि वसल्लम जा उम्मती नसीब न थींदियूं इहो बि मदीने वारे साईं जो करम आहे जो तव्हां असांखे अॼु अलाह हिते गॾु कयो आहे। जेके अलाह ज़बान ॾिनी आहे उहो ज़बान खोले ॻाल्हाए मां प्यारी जमात सगोरीअ खे मौदबाना अर्ज़ु कंदुसि त जेके ॿाहिनि में वेठा आहियो पर जेकॾहिं इहे लही करे हिन पिंडाल में वेहो त पिंडाल अञा सुहिणो थी पवंदो। वधीक तव्हांजी मर्ज़ी आउं तव्हांजी ख़िदमत में एतिरो अर्ज़ु करे सघां थो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ो हिकिड़ो असूल आहे दुनिया जो हिन जे करे कई चवां थो जो तव्हां असां बि हिन दुनिया जे अंदरि रहूं था ऐं उहो सभु कंहिंखे ख़बर आहे उन सभिनी खां हर हिकु वाक़िफ़ आहे ऐं सभु उन ॻाल्हि खे मुलाहिज़ा बि कंदा आहिनि ॾिसंदा बि आहिनि ॿुधंदा बि आहिनि। उहा ॻाल्हि ई आहे त हर शइ खे उरूज मिलंदो आहे। छा मिलंदो आहे बाबा? उरूज बुलंदी मिलंदी आहे पर उन उरूज जे मिलण खां बाद में उन जे लाइ वरी ज़वाल बि ज़रूरी हूंदो आहे। उन उरूज खे ज़वाल मिलंदो आहे। मिसाल अॼु तव्हां हज़रत पीर साईं सरदार दामत बरकातुल आलिया जे हिन मंगुल शरीफ़ जे अंदरि तव्हां असांखे अल्लाह साईं सआदत नसीब कई आहे। गॾु थिया आहियूं ऐं गॾु बि अहिड़ी जॻह ते थी करे ऐं गॾु इन जे करे थिया आहियूं त असांजे पीर साईं सरदार जे नाने साईं जो मीलाद शरीफ़ आहे वेही करे मुस्तफ़ा जूं चंद ॻाल्हियूं ॿुधो। सभिनी जो लॻा त मथे करे वॾे आवाज़ सां अञा बुलंद आवाज़ सां हिकिड़ो नारो ॿुधाए पहुचायो आहे बुलंदीअ ते पहुचायो आहे। जेॾी महिल हीअ महफ़िल ख़तम थी वेंदी तव्हां सुभाणे हिते ॾिसंदव त इहे न को लाइटियूं हूंदियूं न को
हे थम मुजादा थंबा हुंदा न को ये स्टेज हुंदी छाजे करे त उरूज खे ज़वाल मिलंदो आ बिला तशबीह तमसील जे वरी तमा ॾिसंदा आहियो अवां वटि ॿार तव्हां सां वटि पैदा थिए थो उहो ॿार तमामु नंढड़ो हूंदो आहे उनखे उथारींदा पिया उनखे विहारींदा पिया उनखे खाराइनि पिया उनखे पीआरनि पिया उनखे समझे तो ये अरे कोड़ा बेचारा जेके कम जाना मां ही आया कम वारो अब अगर आयो वाला मदीने का देवा ये होंदो आ न मुजा 210 किलोमीटर पंधु करे वने असा जे करे गाड़ी ते चढ़ऊ त साईं मोहम्मद यूनुस साईं उस्ताद साईं मौला बख्श डकी डकी कदम खणी हली वेहो आराम सां वेहो हे जल्दी करे दर खोले मुजा ता गाड़ी का वियो तो वनी ये आहे न पर जेडी मतलब उरूज खत्म थींदो हुआ बुलंदी खत्म हुआ शबाब खत्म हुआ जवानी खत्म हाणे मुंहिंजा 200 लखड़ीअ ॾे लाड़ो थींदो कननि जी समात मैं सब मना लिया पर हाणे अंगर असीं खोह करे खे जॾहिं जब उठ जी जवानी हूंदी आहे न भले तूं थर में पियो वहाएसि अहिड़े रेगिस्तान में हलाएसि हुनखे परवाह न आहे पर जब पूरो थी पवंदो आहे हाणे हुनजे टंग में जंग में उहा ताक़त न आहे रुगो मुंहिंजा मना को कढी अंगण में जेका आहुरा उते काहे हलेसि त गाह चरे त उहो चवंदो आहे त हिन अंगण इहो मुंहिंजो न आहे इहो पंहिंजे मना खां हिन अंगण ताईं बि 80 कोह जो फासलो आहे छो त उरूज खे ज़वाल अची वियो आहे महबूब जी ज़ात बाबरकत जो जेको शान आहे जेको मीलाद आहे वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला मुंहिंजा महबूब हर अचण वारी घड़ी पहिरीं घड़ी खां तुंहिंजी बहितर ई माला फरमाईंदुसि तुंहिंजो शान निरालो हूंदो बुलंद ई माला हूंदो माना महबूब जे मीलाद खे महबूब जे शान खे ज़वाल कोन्हे क़यामत ताईं मुस्तफ़ा जो चर्चो बुलंदो तो इंशाअल्लाह ताला आना उन सोने सरदार जो गालियों कंदासीं अल्लाह ताला मुंहिंजो चवण मां जो ॿुधणु क़बूल फरमाईंदो सभ खां अवल जेके मां आयतूं पढ़ियूं जी माना ॿुधायां वो शान नुज़ूल ॿुधायां उन खां बाद जेको अल्लाह ताला चवराए तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु रखंदुसि तव्हांखे मां सभई आओ न नारो हणो त वॾी आवाज़ सां हाणे मां तव्हांखे चई छॾियो जंहिं महिल बि लॻायो पर बुलंद आवाज़ सां लॻायो हाणे एॾे बुलंद आवाज़ सां वरी महबूब ते दुरूद पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु या हबीब अल्लाह अब गंजी आवाज करो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह ताला जल्ल जलालहु व मनवारो पाजे पाक कलाम इरशाद फरमाया अल्लाह ताला फरमायो वक़्तुहा अल्लाह जो कलाम रब जी ज़ात बाबरकत फरमायो वक़्तुहा मूंखे कसम रोशन सुबुह जो चाश्त जे टाइम जो कसम कचरी मंझंदि जो कसम नेरनि जे टाइम जो अल्लाह सही फरमाए थो मूंखे कसम अल्लाह ताला फरमाए थो चाश्त जे